बाबा धनुराम साहिब की जय। बाबा राम प्रसाद साहिब की जय। बाबा हरिशरण राम साहिब की जय। बाबा नारायण दास साहिब की जय। बाबा आनंद राम साहिब की जय। बाबा भक्तराम साहिब की जय। बोल श्री गजानंद भगवान की जय। सरस्वती मैया की जय। जगदम्बे मैया की जय। श्री गौरी शंकर भगवान की जय। श्री सीताराम हनुमान जी महाराज की जय। बोल गुरु नानक देव की जय। बोलो साईनाथ महाराज की जय। तुलसी माता की जय। गौ माता की जय। ओम श्री अमरलाल भगवान की जय। श्री लक्ष्मी नारायण भगवान की जय। ओम सर्व श्री गणेश गीता गंगा गौ गायत्री गुरुदेव ग्यारस गोविंद सर्व संत भक्त महात्माओं पवित्र स्थानों सर्व तीर्थों माता पिता गुरुजन सरस्वती माता तुलसी माता वसुंधरा माता जगदम्बे माता गौरी शंकर भगवान श्री सीताराम हनुमान साईनाथ महाराज भक्त और भगवान की जय। जय जय श्री राधे नमः पार्वती पतये हर हर महादेव। हर हर महादेव। हर हर महादेव। आयो लाल कयो झूले झूले झूले। ओ श्री राधा श्री राधिका कृष्ण वल्लभा वृंदावनेश्वरी कृष्ण प्रिया मदन मोहिनी। ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। ओम नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुख शमन स्तम नमामि हरिं परम। ओम सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच। जय जय राधे श्याम 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 राधेश्वरी कृष्ण मंत्राधिदेवता सर्वाद्या रम्या रमा अशेष गोपी मंडल पूजता। जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम। वृंदाराध्या सर्व वंद्या वृंदावन विहारिणी गंधर्वाहि राधिका आरम्या हि रुक्मिणी। जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम।
सत्यासत्य परासत्य भामा गोपी श्री कृष्ण वल्लभा वृषभानुसुता परमेश्वरी मूल प्रकृति ईश्वरी। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। पूर्णा परात पर परा पूर्ण चंद्र निभानना भुक्ति मुक्ति प्रदाहे भव व्याधि विनाशिनी। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। जय जय सीताराम, 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 जय जय सीताराम। जय जय राधे श्याम, श्याम जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, श्याम जय जय राधे श्याम, 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 जय जय राधे श्याम। बोल जय जय राधे श्याम, 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 श्याम जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। ओ जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। बोल जय जय राधे श्याम, श्याम जय जय राधे श्याम, श्याम जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। ओ राधे राधे जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। बोलो राधावर कृष्ण चंद्र की जय। सद्गुरुदेव भगवान की जय। श्री कार्तिक महोत्सव की हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते
वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। सुन प्रिय यह अचरज भयो, देव दुरे गिर जाए। आगे जो नारद कही, तुम कौन देहो सुनाए। सियापत रामचंद्र की जय, उमापत महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सर्व संतन की जय। जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण। सात संगत जी, भगवान श्याम सुंदर श्री कृष्णचंद महाराज माता सत्यभामा के चवन तात देवी हाणे अगती कथा श्रवण कर। कल ता कथा बुधी की युद्ध थी देवताउन में ए जलंधर में। तड़ी जलंधर जेको पर्वत हो जंहिंमो संजीवनी बूटी पई अचे, वो पर्वत खणी करे खोटे करे खणी समुद्र में विधो। हाणे देवताउनि जे लाइ मुसीबत थी वई। इन करे उन्हनि जे गुरु बृहस्पति महाराज चयो कि भाई सभु ॾींहं हिकु समान न थींदा, सभु दिन हो त न एक समान। जाते ख़ुशियूं ईंदियूं त गम बि ईंदा आहिनि, सुख ईंदा आहिनि त दुख बि ईंदा आहिनि, जीवन ईंदो आहे त मृत्यु भी ईंदी आहे। इहो त शाश्वत नियम आहे संसार जो। अखियूं बंदि करण सां मुसीबत टलजी न वेंदी आहे। समाधान आहे प्रभुअ जी भक्ति। इन करे हाणे प्रभुअ जो भजन कयो। तॾहिं उन्हनि गुफाउनि में वञी करे ऐं प्रभुअ खे पुकारियो, प्रभुअ जो भजन कयो। अॻिते छा थियो प्रेम सां श्रवण। सुर्ग छोड़ सब सुर दुर गए, तबे जलंधर हर खत भये। भेरी शंख शबद बहु बाजे, सकल दैत अमरावत गाजे। दैत जबै अमरावत पाई, नाम जलंधर फिरी दुहाई। हरे राम। सात संगत जी, देवता भजिया स्वर्ग छड़ी करे। जलंधर राजा ॾाढो प्रसन्न थियो। दैत नचण लगा ऐं तुरंत स्वर्ग में काहे पिया। स्वर्ग जे अंदर आया त स्वर्ग जो राजसी ठाठ बाट ॾिसी करे गदगद थिया। जलंधर त मालिकी बणियो, ॾाढो प्रसन्न थिया। चारों तरफ जलंधर जी जय जयकार पई थी। चओ जय श्री कृष्ण। दैत परस्पर अति हर खाने, सुर्गपुरी मह बहु सुख माने। निरख जलंधर सुर्ग बहुत हर खाइयो, दैत शुंभ को ताहा राज बैठाइयो। पुन सुमेर पर चले दैत सब मेल करे, निरख देव या वेद तबे भजे हरे। हरे राम। राजा जलंधर स्वर्ग ते राज पाए ॾाढो प्रसन्न थी। शुंभ खे स्वर्ग जो उत्तराधिकारी ठाहियो, राज ॾिनो उनखे संभालण जे लाइ। राजा त उहो ई हो। जे कोई प्रधानमंत्री कंहिं राज्य में कंहिंखे मुख्यमंत्री बनाए छॾे, तहिड़ी तरह सां उन शुंभ खे राजगद्दी ॾिनी स्वर्ग जी। ऐं देवता वीचारा प्रभुअ खे पुकार करण लगा, हरिय जो भजन करण लगा। हे हरि हरे कृष्ण, ओम सीताराम, ओम राधेश्याम, जय श्री कृष्ण। सब सुर मिल अस्तुत करत,
हे प्रभु दीनानाथ अंतर्यामी स्वामी प्रभ की जय हम सनाथ। हे अंतर्यामी प्रभु दीन दयाल करुणा निधान, हे जगन्नाथ असां खे कयो सनाथ प्रभु, असां दुखियारा तव्हांजी शरण आहियूं। तुही जगत को करता श्रीपत आद अंत सब को तुमरी गत। तव्हां आदि अनादि आयो, सभिनि जा आधार सर्वेश्वर आयो, सभिनि खे तव्हांजी ओट करण कराइण हार तव्हां ई आयो। मछ कच्छ नर सिंह वपुधार्यो, 52 रूप धार बल तार्यो। मत्स्य रूप कच्छप रूप 52 रूप नरसिंह रूप, भक्तन जे करे तव्हां कहिड़ा कहिड़ा रूप धारण कया आहिनि प्रभु। धर वैराह रूप तुम लीनो, अभय दान सब असुर को दीनो। माता पृथ्वी खे स्थापित करण जे लाइ तव्हां वाराह रूप वरतो। ओहो, ये भगवान अवतार वरता छाजे करे? भगवान खे जरूरत है। वाराह कंहिंखे चइबो आहे? मत्स्य कंहिंखे चइबो आहे? कच्छप कंहिंखे चइबो आहे? कछुए जो, मछलीअ जो। वाराह यानी सूअर जो, जेके जंगल में हूंदा आहिनि। साध संगत जी, भगवान चाहिनि हा त श्री रघुनाथ जहिड़ो सुंदर स्वरूप धारण करना, श्री कृष्ण रूप में न पिया अची सघनि। सतगुरु चवनि था त असां कपिड़ा बि अगरि पाए वञूं, थोरी मिटी लॻल हुजे, कुझु लॻल हुजे, ख़राब हुजनि त न वेंदा आहियूं, बदिले छॾींदा आहियूं कपिड़ा। ऐं भगवान अहिड़ो रूप धारण था कनि। चओ हरे राम। जुग जुग अपने भगत उधारे, परस राम राम बपुधारे। जुग जुग में भगवान भक्तन जी रक्षा कई आहे, कॾहिं परशुराम कॾहिं श्री राम। इन करे भगवान वाराह रूप धारण कयो कि सभ में हिक खे निहारियो। हिकु त ब्रह्म ज्ञान जी इहा दृष्टि आहे कि ईअं न आहे गांइ में भगवान आहे त पोइ सूअर में केरु आहे। कई माण्हू चवंदा आहिनि त भाई असां गौ सेवा कंदा आहियूं, लेकिन चिकन खाईंदा आहियूं असां। चओ हरे राम। गौ सेवा जो त लाभ निश्चित मिलंदो, पर चिकन खाइण जी सजा बि मिलंदो। छो? कर्म प्रधान विश्व रची राखा। भगवान कर्म प्रधान संसार ठाहियो आहे, कर्मनि जे आधार ते आहे। गरीब अमीर ब्राह्मण शूद्र जे आधार ते न, त वर्ण व्यवस्था आहे। जेको जेको कर्म कंदो उनखे उहो फल भोगणो पवंदो। चओ हरे राम। असां ठेकेदारी न खई आहे संसार जी। जीवन ॼण असांजो कमु न आहे त मौत ॼण बि असांजो कमु न आहे। यादि रखिजो, जॾहिं शास्त्रनि में चवनि था हिन ॾींहं ते हे पदार्थ न खा, हिन ते बैंगन न खा, हिन ते लौकी न खा, हिन ते दातुन न कर। वनस्पतिअ जे लाइ बि नियम आहिनि त पोइ निर्जीव जेके मूक प्राणी उन्हनि खे कोई कटे खाई वञे, उन्हनि जे लाइ नियम न आहे। चओ हरे राम। इन करे भगवान कॾहिं वाराह में आया, कॾहिं मत्स्य रूप में आया, कॾहिं कच्छप रूप में आया, कॾहिं हयग्रीव रूप में आया। जीवन जा भी भगवान रूप धारण कया त हे मनुष्य मूंखे सुञाणे वठिजा, मता तूं भेद करे, इंसान सां प्रेम कर, इंसान जी सेवा कर, जीवन खे कटे खाई वञ। न न, हिन माया में न फांसी पइजा, हिन लोभ में माया में ॾिसी करे फांसी न पइजा। हानि लाभ जीवन मरण जस अपजस विधि हाथ, ये छह ही शयूं भगवान जे विधाता जे हथ में। जेतिरो लिखियल आहे ओतिरो ई मिलंदो, चाहे जीवन हुजे चाहे पैसा हुजनि। वधीक कमाईंदासीं ताक़त लॻाए करे, छल बल करे, कूड़ कपट करे त ओवरफ्लो थी वेंदा आहिनि। सम्झो था? केॾी महिल आग लॻी वेंदी आहे, इनकम टैक्स वारा खणी वेंदा, कंहिं न कंहिं तरीक़े सां ग़लति रस्ते में वही वेंदा, नुक़सान करे, डॉक्टरनि में हली वेंदा, अस्पताल में। चओ हरे राम। हरे राम। इहा ओवरफ्लोइंग अथव। जेके कपट करे ॿिए नंबर में ग़लति तरीक़े सां पैसा कमाईंदा आहिनि, उन्हनि जा पैसा ईअं निकिरंदा आहिनि। चओ हरे राम। हरे राम। बोल सतगुरुदेव भगवान बाबा भगत राम साहिब की। ऐं घटि बि न सम्झो कि हिकु पैसो घटि मिलंदो। अगरि तव्हांजे ज़रिए धंधे में उहे पैसा नथा अचनि त उनखे ॼण जा बि करोड़े हथ आहिनि, कंहिं न कंहिं तरीक़े सां पहुचाए छॾींदा आहिनि।
असां चिंता कंदा आहियूं उन जी जेको पहिरियों लिखियल आहे मिली रहंदो असांखे जेतिरो लिखियल आहे उन जी चिंता कंदा आहियूं। भजन लिखियल न हूंदो अथव कि भजन लिखियल हुजे एतिरी माला फेरींदो एतिरा पाठ कंदो एतिरो सिमरन कंदो, उहो ई त पुरुषार्थ आहे। भजन में पुरुषार्थ करणो आहे, मेहनत करणी आहे, उहो असां क़िस्मत जे भरोसे छॾे छॾींदा आहियूं। फोन करे चवंदा आहियूं संगत के भाई सुभाणे अचो था, जीअं प्रभुअ जी इच्छा। ब्रह्म ज्ञानी महात्मा थी आहिनि, सुभाणे अचो था त चवंदा आहिनि जीअं प्रभुअ जी इच्छा। जय हो महाराज। भगवान एॾा निर्दयी न तव्हांखे रोकींदा न, न वञ कथा ते, ख़बरदार घर में वेठो हुजे, सुम्ह पओ चादर पाए, टीवी हलाए, चांहि पी, वरी सुम्ह पओ, लोरी ॾेई सुम्हारे छॾींदा भगवान, ॼण तव्हांजा दुश्मन थी विया। कमाल जी ॻाल्हि आहे। चओ हरे राम। अरे भाई काका तव्हां कल्ह आयो कोन कथा ते? साईं भागन में कोन हो, साईं भागन में कोन हो। बाबा दुकान ते विया हुआ? हा राइट में 5 मिंट पहिरियों पहुची हुउमि, उन लाइ भागन ते न वेठो। दुकान में वञण महिल चाबी रखी छॾींदा कयो, भागन ते हूंदो त वेंदो, कोई न कोई ईंदो पकड़े वेंदो दुकान ते। भगवान ईंदा गरुड़ जी ते, चवंदा हल भैया 10 थी विया अथई दुकान खोल, हल मां ई तो छॾे अचां तोखे, वे जल्दी गरुड़ जी ते, तोखे वठण लाइ आयो आहियां मां। कमाल जी ॻाल्हि आहे। कासिया दुराव, ये दुराव कैसा है, ये छल कपट कैसा है, ये नुक़सान तो पंहिंजो ही आहे, धोखो पाण खे ही था ॾियूं। चओ हरे राम हरे कृष्ण। इन करे भाई भजन कीर्तन सत्संग में बंदगीअ में भगवान जे लाइ पुरुषार्थ करणो पवंदो आहे, समय कढणो पवंदो आहे। स्वामी राम सुखदास महाराजन चवनि था गृहस्थी माण्हू जेके धंधो वापार था कनि पिया, जेके शादी था कनि पिया, उहे कम से कम चौथों हिस्सो ॾियनि। चौथों हिस्सो, हा 24 कलाक जो चौथों हिस्सो घणा थिया? 6 कलाक, 6 चौं 24, त पोइ संत महात्मा चऊं त 24 घंटा ॾियनि। संत महात्मा साधु सन्यासी उन्हनि जी त सपननि में बि भक्ति हलणु खपे। हरे राम। उहे भले संसार में नज़र अचनि, घुमनि फिरनि, कमु कनि, भोजन खाइनि, चांहि पीअनि, सभु कम कनि, लेकिन भीतर उन्हनि जी तार करतार सां जुड़ियल हुजणु खपे। 24 घंटा ऑनलाइन। गृहस्थी माण्हू कम से कम 6 कलाक शुद्ध भक्ति कनि, सम्झो था 6 कलाक। उन खां पोइ तव्हां कमु कंदे कंदे बि यादि कयो प्रभु खे। ईअं न आहे पोइ धंधो करिणो आहे त भगवान खे भुलिजी वञूं, भीतर स्मरण हले। भक्त अर्जुन महाराज युद्ध था कनि, श्री कृष्ण चवनि था ख़बरदार केवल युद्ध न कजां। त प्रभु युद्ध में ॿियो छा कंदुमि मां, मूंखे यादि कजां। युद्ध च मामनु स्मर च, मूंखे बि यादि कजां, तॾहिं तुंहिंजी युद्ध सफल थींदे। चओ हरे राम। तॾहिं तोखे जीत मिलंदी। जेके मूंखे भुलिजी करे कर्म कंदा आहिनि उन्हनि जा कर्म अजाया हली वेंदा आहिनि। युद्ध में भगवान जी यादि करणु केॾी कठिन आहे। हिकु सेकंड खां बि अधु सेकंड बि हली वञे त प्राण हली वञनि, उन में बि भगवान जी यादि। त असांजे लाइ त इहे ई युद्ध आहे, हा न। दुकानदारी करणु, घुमणु फिरणु, ॻाल्हाइणु, इन में बि भगवान खे यादि रखिणो आहे। हा अगरि उधार न करिणो आहे, वरी अचिणो आहे 84 लख जूणनि में, कॾहिं मच्छर, कॾहिं जीव जंतु, कॾहिं पशु पक्षी, त पोइ काई ॻाल्हि न आहे, पोइ भॼन करण जी कहिड़ी ज़रूरत आहे। पर असां उन लाइन में न आहियूं। असां त सत्संगी आहियूं, असां त कथा था ॿुधूं, असां प्रभुअ जे निकट आहियूं। असां न कंदासीं त ॿियो केरु कंदो। चओ हरे राम। असांखे त करणी खपे। तंहिंजे करे 6 कलाक कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। सुबुह जो उथो त 6 घंटा केवल माला खणी न वियो, ईअं नथा चऊं केवल नाम जपणो आहे। उहो त उठत बैठत सुवत नाम, जेतिरो करे सघूं असां, जेतिरो करे सघूं। बाक़ी समय भगवान जी गीता, प्रभु जी भागवत, प्रभु जी कथा, प्रभु जो सुमरन, प्रभु जो ध्यानु, इन तरह सां नवधा भक्ति आहे। जीअं इहे त भगवान तरीक़ा ठाहिया आहिनि ताकी असांजी भक्ति हलंदी रहे निरंतर, माण्हू उकताए न, बोर न थिए। चओ हरे राम। हा लक्ष्य ठाहिणो आहे। हिन ई जीवन में अगरि प्रभु जी प्राप्ति करणी आहे त पोइ भाई संकल्प कयो कि असांखे 6 कलाक भक्ति करणी आहे। चओ हरे कृष्ण हे हरे, हरे राम, श्री कृष्ण गोविंद। हरे हरे
पार्थ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। महात्माउनि कथा मोकिली। हिकिड़ा ब्राह्मण देवता हा हिन कलयुग में, हिन समय में, कुछ समय पहिरियों त उहे गीत गोविंद के पद ॻाईंदा हुआ। गीत गोविंद के पद जेके ॾाढा प्रेम सां लिखिया विया आहिनि और चवंदा आहिनि इनखे ॿुधण जे लाइ भॻवानु पोयों पोयों डोलींदा। कथा ॿुधाई आहे न तव्हां, हिकिड़ी माता ॻाईंदी पई वञे त भॻवानु पोयों पिया घुमनि, कपिड़ा फाटी पिया भॻवान जा। उहे गीत गोविंद के पद अहिड़नि संतनि लिखिया आहिनि कि जीअं जयदेव महाराज आदि, उन्हनि जो कीर्तन ॿुधण जे लाइ भॻवानु सभु कम छॾे छॾींदा। त हिकिड़ा ब्राह्मण देवता सीढ़ीअ तो हेठि लहंदा हुआ त प्रेम सां ॻाईंदा ईंदा। उन जे मथां रहंदा हिकिड़ा मुगल शासक, सुठे पद ते उन्हनि जी व्यवस्था हुई। उहे जेॾीमहिल ॿुधनि था मुस्लमान जातीअ जा गीत गोविंद के पद त उहे बि बीता रहनि। उहो संस्कृत सम्झ में नथी अचे, भाषा सम्झ में नथी अचे, आनंद पर अचे थो। ॿ ॾींहं 4 ॾींहं महीनो खनि ॿुधूं त उनखे पतो पियो ब्राह्मण देवता खे। उहे पुछण लॻा साईं तव्हांजो ॿुधो था तव्हांखे सम्झ में ईंदो आहे? चई न मूंखे सम्झ में न ईंदो आहे, लेकिन रस ईंदो आहे, आनंद ईंदो आहे। भाई तव्हां ॻाईंदा आहियो, मूंखे ॾाढी मौज ईंदी आहे। कुझु देरि जे लाइ ईअं लॻंदो आहे कि मां ख़ुदा सां मिली वियो आहियां। त अगरि तव्हां चाहियो त मां इन जी पुस्तिका ॾियां, तव्हां अर्थ बि सम्झी था सघो, ज़रूरु ॾे। उन मुगल वो गीत गोविंद के पद यादि कयो, रटे छॾियो, जबकि मुसलमान हो, ॻाइण लॻो, उनजो आनंद वधी वियो। त उन ब्राह्मण देवता चयोसि ॾिसो ईअं न ॻाइबो अथव। हिन जे लाइ हिकिड़ो भाव आहे कि संतनि जी नीति आहे कि जेॾीमहिल बि कोई ये गीत गोविंद के पद ॻाईंदा आहिनि त भॻवानु हली ईंदा आहिनि। त तव्हां समय जे अनुसार ॻायो। समय जे अनुसार कीअं ॻायां? मां त राजकीय कर्म में हूंदो आहियां, त जेॾीमहिल राति जो अची करे वियो ओॾीमहिल ॻायो, ओॾीमहिल बि समय घर में बि मां कमु कंदो रहंदो आहियां। त तव्हांखे जेको समय मिले, पर एतिरी ॻाल्हि यादि रखो, जेॾीमहिल ॻायो त हिकिड़ो नंढो आसन भॻवान जे लाइ विछाए छॾींदा कयो। मूंखे ओॾीमहिल ई समय मिलंदो आहे। मुगल चवनि था जेॾीमहिल मां घुड़सवारी कंदो आहियां त ठीकु आहे, हिकिड़ो नंढो सो आसन घोड़े जे मथां जीन लॻाए छॾींदा कयो ऐं भावना रखंदा कयो कि हिते भॻवानु विराजमान आहिनि, श्रवण था कनि। हा भाई मां ईअं करे थो सघां, चओ जय श्री कृष्ण। हाणे ध्यानु ॾियो, हिकु बार लंबी यात्रा ते वञनि पिया, घोड़े ते चढ़िया, कोई कोन्हे, अकेला हा। चई हाणे मां गीत गोविंद के पद ॻाईंदुमि, पर हे छा, मां जीन त विछाई न आहे, भॻवानु कृष्ण जे लाइ आसन न विछायो आहे। त चई काई ॻाल्हि न आहे, मां पोइ बि ॻायां थो। ॻाइण लॻो, ॻाईंदे 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 अधु घंटो कलाकु थियो ऐं कुझु धीरे हलियो, रुकियो, ॾाढो आनंद पियो अचे, भाव विभोर थी वियो। अचानक आवाज़ आई कि जीअं घुंघरुनि जी आवाज़ ईंदी आहे, नूपुर जे खन खन छन छन जी आवाज़ थी अचे। हे त बयाबान जंगल आहे, हिते हीअ मधुर आवाज़ एॾी मिठी काॾों थी अचे? हाँ पतो न आहे। वरी थोरो अॻिते वधियो, वरी आवाज़ आई, धीरे धीरे हलण लॻो, वरी आवाज़ आई। अचानक सोची मां मुड़ी करे ॾिसां छाजी आवाज़ आहे। जीअं पोइ ते मुड़ी करे ॾिठई, साक्षात श्री कृष्ण भॻवान बीठा आहिनि। बोलो वृंदावन बिहारी। तव्हां प्रभु मुंहिंजे पोयों था हलो, पोइ ते बीठा आहियो। मुगल रोअण लॻो, मां त तव्हांजी पूजा बि न कई आहे, न कॾहिं अगरबत्ती ॿारी, न आराधन कयो, न माला खई, तव्हां मुंहिंजे लाइ पोयों आया हो। पोयों पोयों भॻवान चई अचां नथो, मां त नृत्य करे रहियो आहियां। प्यारा जेॾीमहिल तूं ॻाए पियो त मां नृत्य पियो कयां, नचां पियो। हीअ उन्हनि जी आवाज़ हुई, चरणनि ते किरी पियो। लेकिन प्रभु मां त कोई साधन न कयो आहे। चई प्रेम में भरिजी करे ॻाइण इहो बि कोई घटि साधन न आहे। गाविए सुनिए मन रखिए। ये त हिन ज़माने जी घटनाऊं साध संगत। जात पात पूछे ना कोई, हरि को भजे सो हरि का होए। बस ॻाल्हि एतिरी आहे कि उहा दिलि जुड़ी वञे साधन में, भजन में, नाम में, चाहे कथा में। कथा में दिलि जुड़ी वई कई संतनि जी त भॻवान कथा जे विच में हली आया। चओ जय श्री कृष्ण। इन भावना सां जेको असां साधन कंदा आहियूं, उहो साधन न रहंदो आहे, उहा भक्ति बणिजी वेंदी आहे, प्रेम बणिजी वेंदो आहे। ऐं प्रेम ऐं परमात्मा ॿ शयूं न आहिनि। जीअं जल पाणी ऐं बर्फ़ ॿ शयूं न आहिनि, हिकु ई।
तहिड़ी तरह सां प्रेम ऐं श्री कृष्ण हिकु ई। हरे राम। कृष्ण रूप प्रभ तुम कियो कर मह गिरवर धार। हे प्रभु श्री कृष्ण रूप सां श्याम सुंदर स्वरूप धारे तव्हां पंहिंजे कर हथ में हिकु नंढी सी कनिष्ठ का उंगलीअ ते गिरवर धारण कयो। मूसल धारा में गते लिए गोप उबार। प्रलय वारी बरसात को पंहिंजे भक्त गोप ग्वालन गायन जी रक्षा कई। हे प्रभु कृपा निधि स्वामी सकल जगत के अंतर्जामी। हे प्रभु हे मालिक हे स्वामी हे सजे जगत जा अंतर्जामी। राखो अपने वृद्ध की लाजा जहाँ तहाँ हमारे कीने काजा। पंहिंजे बिरद जी लज रखो प्रभु असांजा कारज रास कयो। तुम बिन हमरा कौन सहाई किसकी शरण ले हम जाई। तव्हांजे बिना केर सहाया प्रभु कंहिंजी शरण वठूं। इन दुष्टन ते रखिया कीजय अभय दान प्रभ हम कौं दीजय। प्रभु हिननि दुष्टन को असांजी रक्षा कयो असांखे अभय दान जो। शंख चक्र गद धारन हारा सकल विश्व को तुम ही धारा। हे शंख चक्र गदा पद्मधारी प्रभु सॼे संसार जी रक्षा करण वारा असां तव्हांजे शरण आहियूं। एक चित होए देवता अस्तुत करी अपार। देवताओं ने स्तुति त कई पर इंसाननि वांगुर न कि ध्यान हेॾे आ होॾे आ घड़ी था ॾिसूं न। एक चित्त होए देवता। देवताउनि हिकु चित्त सां भगवान जी अपार स्तुति कई। जिम शंखासुर हथ कियो तैसे इनको मार। प्रभु हाणे त तव्हां शंखासुर खे मारे करे असांजी रक्षा कई तीअं असांखे जलंधर खां बि बचाए वठो। जब सुर करी पुकार तबै गोविंद सुन लीनो। जॾहिं देवताउनि पुकार कई भगवान तुरंत ॿुधी वरितो। पड़ी भीड़ सुर सकल क्रोध मन बहुता कीनो। देवताउनि ते भीड़ संकट ॾिसी प्रभु दुख निवारण नारायण दीन दयाल बिरद संभारी हरहु नाथ मम संकट भारी द्रवित थी वेंदा आहिनि। भगवान खे करुणा अची वेंदी आहे। चौप उठो भगवान गरुड़ को बेग बुलाइयो। भगवान चौंकिजी आ ऐं तुरंत गरुड़ जी खे सॾु कयो। तब लक्ष्मी जी निरख विष्णु को वचन सुनाइयो। जी भगवान गरुड़ जी ते सवार थी करे अचण लॻा। लक्ष्मी माता साम्हूं आई बांह पकड़ी प्रभु प्रभु ॿुधो मांजी वेनती ॿुधो। कवन काज को जावो मुझको साच सुनाए अब। सच ॿुधायो कहिड़े कम जे लाइ वञी रहिया हो। देवन का दुख जान के लक्ष्मी को हरि कयो तब। देवन जा दुख दूर करण जे लाइ लक्ष्मी मां वञी रहियो आहियां। तुम्हें जलंधर भ्रात है देवन को दुख दीन। हे देवी तुंहिंजे भाउ जलंधर देवताउनि खे ॾाढा दुख ॾिना आहिनि। करो युद्ध तिन संग में या प्रण मन मह कीन। मन में मां प्रण कयो आहे कि जलंधर सां युद्ध कंदुमि। लक्ष्मी कहे सुन कंत लखिए न तेरा अंत। माता लक्ष्मी थी चए त हे परम कंत तव्हांजो कोई अंत कोन्हे तव्हां बेअंत आहे। जो करो भावे तो है अति प्रिया भ्राता मोहे। तव्हांखे जेको वणे तव्हां स्वतंत्र आहियो करे था सघो लेकिन छा जलंधर मुंहिंजो भाउ अथव। हरे राम। तुम शकत सब किछ धरो मम भ्रात रक्षा करो। तव्हांखे जेकी लीला करणी आहे कयो पर मुंहिंजे भ्राता जी रक्षा कजो। चओ हरे कृष्ण। ऐसा न कीजय काम तुह रमापत है नाम। अहिड़ो कम न कजो प्रभु। यादि रखिजो तव्हांजो नालो अथव रमापति। रमापति रमा यानी लक्ष्मी। इहो नालो छो थी चए भगवान खे वासुदेव विष्णु नारायण माधव इहे छो न चई कि तव्हां मुंहिंजा पति आहियो त मुंहिंजे भाउ जो ख्यालु रखिणो अथव। चओ हरे कृष्ण। ॾिसो भाइड़ा त माता लक्ष्मी खे बि प्यारा आहिनि पोइ चाहे जलंधर छो न हुजे। चओ जय श्री कृष्ण।
देव दैत्य जो श्रेष्ठ सब, तुम ते उपजी जान। तुम कौ सब जग एक सम, सुन हर के भगवान। प्रभु तव्हांखे देवता दैत्य त हिकु समान प्यारा आहिनि, तव्हां में त कोई भेद आहे कोन। भले जलंधर हुजे चाहे देवता हुजनि, तव्हांजी नज़र में कहिड़ो भेद आहे? तब लक्ष्मी को हर कह दीना, रुद्र वंश ते उन वपुलीना। ब्रह्मा का पुन वर्त होई, जिस ते उपजा मारे सोई। तुम्हारी प्रीत न मैं ते हमारो, सुनो प्रिया मैं साच उचारो। हुए हसवार गरुड़ पर धायो, जहां दैत तह तत छिन आयो। हरे राम। भगवान नारायण मुस्कुराए करे चवनि था, हे लक्ष्मी तू घबराए न। ही रुद्र अंश शिव भगवान मूं प्रकट थियो आहे ऐं ब्रह्मा जी जो वरदान आहे कि हिनखे ॿियो कोई न मारींदो, ॿियो कोई मारे बि न सघंदो। लेकिन जंहिं मूं प्रकट थियो आहे उन मूं ई हिन जो मोक्ष थींदो, यानी शिव जी हिन खे मारे था सघनि। इन जो मतिलबु इहो बि न सम्झो कि भगवान श्री कृष्ण भगवान नारायण उनखे न पिया मारे सघनि, न, वरदान जी रक्षा आहे। जहिड़ी तरह सां हनुमान महाराज लंका में विया त मेघनाथ उन्हनि खे ब्रह्म अस्त्र हयो, त हनुमान जी सोचनि था कि चाहियां त मां तोड़े थो सघां। रामायण में वर्णन अथव, हनुमान जी ईअं बि वीचार कयो आहे कि अगरि मां चाहियां त हे मां तोड़े छॾियां हे ब्रह्मास्त्र, लेकिन ब्रह्मा जी जो अपमान थींदो। हरे राम। ब्रह्मा जी जे सम्मान करण जे लाइ हनुमान जी पाण खे ॿधाए छॾियो। इहा आहे भक्ति, इहा आहे मर्यादा, इहो आहे धर्म। त भगवान त धर्म जा रक्षक, इन करे भगवान चवनि था तूं घबराए न, मां न मारींदोमांसि देवी, तूं निश्चिंत थी वञ। तॾहिं भगवान गरुड़ ते सवार थी उते आया जाते सब देवता हुया। चली पवन खग पंख ते, महाभयानक सोए। अत कर शीत व्यापियो, दैत नास तह होए। केऊ मुए कई बेह बल भये, केते भाग चहूं दिस गए। निरख जलंधर क्रोधत भयो, या अचरज अब देखियो नयो। हरे राम। भगवान देवताउनि खे दिलासो ॾिनो, आश्वस्त कयो ऐं गरुड़ जी ते सवार थी जो आया जलंधर जी सेना में। गरुड़ जी जे पंखनि मां जेकी हवा पई लॻे उन्हनि में कई दैत डिघा थिया, कई किरी पिया, कई बेहोश थिया, कई दैतनि खे ॾंदण पइजी विया, कई मूर्छित थिया। जलंधर हैरान थियो त अहिड़ी भयंकर हवा काथों थी अचे, हे तूफ़ान आहे, आंधी आहे, छा थी रहियो आहे इहो? चओ जय श्री कृष्ण। तब जलंधर मन विचार्यो, गगनन ते चहूं और निहार्यो। तब आकाश मौनी के पेख्यो, गरुड़ारूढ़ श्रीपत देखियो। तॾहिं जॾहिं मथे नज़र कयईं त कुछ देर खां पोइ भगवान आकाश मार्ग मां जॾहिं हेठि अञा वधीक आया त नज़र आयो वरी गरुड़ जे ते सवार हित श्रीपति भगवान नारायण। हरे विष्णु। तब जलंधर बाण चलायो, लग्यो गरुड़ को धरन गिरायो। जहां गिर्यो तह तत छिन गयो, युद्ध काज हरिसन मुख भयो। भगवंत असुर युद्ध बहु करही, बरखह बाण में गज्यों परही। बाणों का ऐसा झुड़ भयो, धरन आकाश एक होए गयो। हरे राम। जलंधर तके करे हिकिड़ो तीर हयो जेको श्री गरुड़ जी खे लॻो। गरुड़ जी अची फट धरतीअ ते किरिया, मूर्छित थिया। भगवान करुणा कई, तुरंत भगवान धनुष संभालियो ऐं तीरनि जी बरसात आरंभ थी वई। तुरंत अहिड़ी भयंकर युद्ध लॻी कि सॼो आसमान तीरनि सां बाणनि सां छाइजी वियो। विष्ण गदा तब कर महलीनी, ध्वजा शस्त्र काट हर दीनी। मार गदा हरि असुर को, दीनो धरन गिराए।
दैत संभारियो आप कौं लीनी गदा उठाए। तुरंत भगवान गदा खणी करे पहिरियों त हुनजो झंडो कटे छॾियो, ध्वजा प्रहार कयो ऐं रथ ते प्रहार कयो, जलंधर हेठि अची किरियो, वरी जलंधर जे मथां प्रहार कयो, चओ हरे राम। लई गदा कर दैत खगपत के मस्तक मारी। जलंधर भी गदा खणी करे भगवान जे मस्तक ते प्रहार कयो। गिरियो गरुड़ होए व्याकल हृदय मह विष्णु संभारी। भगवान खे त न लगी गरुड़ जे खे उहा गदा लगी, गरुड़ जी वरी किरी पिया, भगवान संभलिया। काट गदा प्रभु दई असुर पुन उद्दम किया। तुरंत गदा खे गदा सां भगवान कटे करे उद्दम कयो। लयो धनुख कर माहे सोई हरि ने कट दिया। वरी धनुष खयो जलंधर भगवान, उहो भी क्षण में कटे छॾियो। तबे जलंधर मूठ चलाई मार विष्ण को बहुहर खाई। हाणे जलंधर मुकुन सां मुष्टिका प्रहार करे भगवान सां लड़ाई तो करे। फिर हाथ में दंड बजायो दौड़ प्रभ के ऊपर धायो। वरी डंडो खणी भगवान जे मथों डुकंदो तो अचे पियो लड़ाई करण जे लाइ। कियो युद्ध कछु कयो न जाई बहुत भांति की न लड़ाई। कई तरह जी युद्ध छल, कई तरह जा जेके भी साधन आहिनि, जेको हथियार आयो ऐं बिल्कुलु लगातार भगवान सां लड़ाई करे रहियो आहे। ऐं भगवान भी ईअं सम्झो खेॾाए रहे। चओ हरे राम। ये पिता के नंढे ॿार सां खेॾंदो रहे बराबरि, इन जो मतिलबु इहो न आहे कि पिता ऐं नंढे ॿार जो बल ओतिरो आहे, पर उन जी ख़ुशीअ जे लाइ पिता भी निर्बल थी वेंदो आहे, उन जे बराबरि खेॾंदो आहे। त अहिड़ी तरह सां भगवान भी प्रसन्न कंदा आहिनि इन्हनि खे कि ठीकु आहे भैया तूं भी ख़ुशि रहो। चओ जय श्री कृष्ण। छो लड़ाई त बराबरि वारनि में थियणु खपे। हरे राम। भगवंत तिस पर बहुहर खायो भुजा पकड़ तब कंठ लगायो। हाणे कहिड़ो दृश्य कल्पना कयो तव्हां, लड़ाई हली रही आहे, केॾीमहिल तलवार धनुष, केॾीमहिल डंडा मुष्टिका खणी जलंधर लड़े तो पियो जोर सां भगवान सां। भगवान भी लड़नि था, भगवान जे चेहरे ते शिकन कोन्हे, मुस्कुराए आनंद सां, आनंद मूर्ति। लड़ंदे लड़ंदे भगवान खे अलाए छा थियो, उन जी युद्ध जी कुशलता ॾिसी करे, दक्षता ॾिसी करे, बहादुरी ॾिसी, या भगवान प्रेम में भाव में ईअं भरियल हूंदा आहिनि, अकारण भी कृपा कंदा आहिनि। लड़ंदे लड़ंदे जेको लड़ाई तो करे, जंहिंखे भगवान खे धनुष हणणु खपे, तीर हणणु खपनि, वो धनुष रखी करे, गदा रखी करे, तुरंत भगवान बाह सां पकड़े करे जलंधर के गले सां लगाए छॾियो। चओ हरे राम। युद्ध असुर की देख कर भगवंत भयो दयाल। कछु वर मोह पह मांग ले बोलियो वचन रसाल। भगवान राजी थिया उन जी युद्ध ॾिसी करे, बाह पकड़े गले सां लगायूं। जलंधर भी हैरान कि जेके सर्वशक्तिमान आहिनि, जंहिंसां युद्ध ॾाढी असंभव जहिड़ी आहे, उन्हनि मूंखे गले लगाए रखियो। भगवान राजी थींदा आहिनि त तुरंत चवंदा आहिनि कि वरदान घुर, वरम ब्रोही। जलंधर खे भी चयो मां तो ते राजी आं, तूं मूंखे वरदान घुर। चओ हरे राम। जो नह देवन योग्य बात तो कौन सब दीजिए। जेको ॼण जे लाइक़ु आहे उहो भी ॾींदोमांइ, जेको ॼण जे लाइक़ु न आहे उहो भी ॾेई छॾींदोमांइ। बहन तेरी तेरा मेरी साच सुनीजिए। अच्छा जलंधर तोखे पतो आहे तुंहिंजी जेकी भेण आहे, तूं समुद्र में पैदा थियो आहे, लक्ष्मी रमा, उहा मुंहिंजी धर्म पत्नी आहे, त असां भी त माइट थियासीं न पाण में। चओ हरे राम। तुम स्यों करनी युद्ध योग नहीं जानिए। इन करे भाई रिश्ते में तो मां तुंहिंजो जीजाजी थियुमि, भले मां श्री भगवान आहियां, तूं मुंहिंजो सालो थे, त रिश्तेदारीअ में भी युद्ध त नथी ठहे पई। चओ हरे राम। लक्ष्मी तेरी बहन सत्य कर मानिए। लक्ष्मी तुंहिंजी भेण आहे, इहा ॻाल्हि सची करे मञ। कहे जलंधर प्रभ सुनो दीजय वर हर खाए। श्री संयुक्त सब देव संग वसो मोर गिर माए। वाह वाह। हाणे ॿियो अञा छा खपे। नेकी और पूछ पूछ। युद्ध जी बला टली
ऐं श्री भगवान था चवनि त वरदान घुर, चए तो ख़ुशि थी करे वरदान ॾिजो, प्रसन्न थी करे। हा हा कहिड़ो? चई श्री सहित, लक्ष्मी जी सहित, देवताउनि सहित तव्हां मुंहिंजे घर में अची करे रहो। चओ हरे राम। बात जलंधर जो कही, लई विष्णु सब माने, सब सुर लक्ष्मी सहित प्रभ, रहो असुर गिर आने। भगवान तुरंत स्वीकार कयो। लक्ष्मी माता देवताउनि सहित भगवान वैकुंठ छॾे करे जलंधर जे होम एड्रेस ते पहुची आ। उते ई पंहिंजा भगवान विहाणा ऐं तकिया रखिया। उते चई भाई हाणे हिते डेरो विधो आहे। चओ हरे राम। देवताऊं सम्झी विया त भगवान जी नस जेकी आहे न उहा भक्तीअ सां जुड़ियल आहे। लड़ाई धड़ाई छॾे, युद्ध छॾे, हिन ते रीझी आहे, हिन ते बि वरदान ॾेई हली आया। चओ हरे कृष्ण। पर बल विधना अंक है, कोई न मेटन हार, गण गंधर्व संयुक्त प्रभ, वसै दैत के द्वार। इहो ई भगवान जी इच्छा हुई, इहा ई विधाता जी रचना हुई, उहो ई भगवान लीला कई। ऐं देवताउनि ते बि हिकिड़ी ॻाल्हि त इहा थी कि जंहिंखो ख़तरो हो जलंधर खां, हाणे वरदान जे द्वारा भगवान सां गॾु था रहनि त निर्भय थी करे रहिया कि भगवान गॾु आहिनि त पोइ छाजो भउ। चओ हरे राम। ॻाईंदा आहियूं न भाई, सभु भव भगवान खे भुलण में। तुम साथ हो जो मेरे, किस चीज की कमी है। साथ हो जो मेरे, किस चीज की कमी है। किसी चीज, किसी और चीज की अब दरकार ही नहीं है। किसी और चीज की अब दरकार ही नहीं है। तेरे साथ से गुलाम अब गुलफाम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है। करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है। मेरा आपकी दया से सब काम हो रहा है। मेरा आपकी दया से सब काम हो रहा है। प्यारे सब काम हो रहा है। सब काम हो रहा है। ओ कृष्ण सब काम हो रहा है। कृष्ण सब काम हो रहा है। निरख जलंधर बहु हर खायो, जन्म मरण का त्रास मिटायो, तबहि बड़ा महोछा कीना, सकल प्रजा को बहु सुख दीना। ताके राज दुखी न कोई, किसही तनक रोग न होई। धर्म पालना राजा करे, काल अकाल को नहीं मरे। हरे कृष्ण। हाणे जलंधर जेको ख़ुशि थियो, गदगद थियो, भगवान गॾु वेठा आहिनि त निर्भय थियो। भगवान गॾु वेठा आहिनि छाजो भउ। लेकिन हिकिड़ो ॿियो चमत्कार थियो कि जलंधर जे राज में चाहे दैत भरियल हा, देवताऊं जेके बि हुया, सभ जा सभु प्रसन्न थिया। सभिनि जे हृदय में हर्ष अची वियो, आनंद अची वियो। रोग मिटी विया, बीमारियूं मिटी वियूं, अकाल मृत्यु मिटी वई, माण्हुनि जो मरण ई बंदि थियो। चओ हरे राम। भगवान जे साम्हूं काल अचे कीअं, यमदूत अचनि कीअं,
चओ जय श्री कृष्ण। देवन ठौर दैत सब वसै जाय तिह काल, नृपने सुंबह दैत कौं दियो राज पाताल। निशुंभ खे जलंधर पाताल जो राज ॾेई छॾियो, हाणे पाताल खे बि जीते वरितो। चओ हरे राम। जंहिंखे पतो पइजी वञे भैया नारायण भॻवान हुन सां गॾु रही था तो पाण ई सरेंडर कंदो न, उहो युद्ध थोरी कंदो। न त जलंधर अहिड़ो आहे साईं तव्हांखे हलणो पवंदो। हाणे थोरी औखी घड़ी आई आहे, गॾु इन करे त तव्हांखे रोकियो आहे। सुदर्शन चक्र कढो, हाणे काफ़ी ॾींहंनि खां बंदि पए थो। चओ जय श्री कृष्ण। तंहिंजे करे त्रिलोक विजयी थियो, शुंभ खे स्वर्ग जो त निशुंभ खे पाताल जो, ऐं पाण सार्वभौम राज करण लॻो ऐं गदगद थी करे बिल्कुलु दैत त हाणे सम्झो पेर टिकनि ई नथा धरतीअ ते। चओ जय श्री कृष्ण। नाम जलंधर तीन लोक में फिरी दुहाई। वॾो महोत्सव कयो, वरी लाॾा हलिया, गीत हलिया। ॻाईंदो छा लाॾा? चओ जय श्री कृष्ण। टिनी लोकनि में नाम जलंधर दुहाई फिरी वई, सब जय जयकार करण लगा, बोलो जलंधर महाराज की। जंहिंजी बि जय मनायो। ये 15 ॾींहंनि खां कथा था ॿुधनि हर साल। चओ हरे राम। जलंधर जी जय। हरे कृष्ण। बोलो वृंदावन बिहारी लाल की। देव भय वस दैत विष्ण या खेल रचाई, करे राज सब असुर चित्त मोह बहु हर खावे। नाचे गावे बहुत ताल मृदंग बजावे, निरखी भगवंत एह गत मन में बहु पछताए। तहीं समय नारद मुनि पुरी जलंधर आए। हरे राम। हाणे कल्पना कयो त भाई दैत केॾो ख़ुशि नचनि था, कोई रॉक डांस तो करे, कोई डिस्को, कोई कथक, कोई नाट्यम तो करे, त तव्हांजा हेॾे वीचारा देवता उदास वेठा आहिनि। भगवान चवनि था छा थियो भाई, सम्झ में नथो अचे। चओ जय श्री कृष्ण। दैत त ईअं की बसि हाणे ॼण मोनोपली थी वई आहे उन्हनि जी। एतिरे में भगवान चवनि था त कुझु उपाय थिए। भगवान जे मन में अञा संकल्प आयो कि साम्हूं प्रकट थिया परम महामुनि श्री नारद जी महाराज, ऐं अची करे छा चयो उन्हनि? नारायण 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 नारायण। निरख जलंधर नगर को नारद अति हर खाए। श्रीपत आतम राम का कीनो दर्शन जाए। नारद जी महाराज ॾाढो राजी थिया, प्रसन्न थिया नगर ॾिसी करे, छो जो भगवान जे लक्ष्मी नारायण भगवान जे अचण सां उनजी शोभा वधी वई। चओ हरे राम। नारद जी प्रसन्न थी करे कौतूहल ॾिसंदा ॾिसंदा ऐं भगवान जे साम्हूं आया। जय राम जी की कयूं, नारायण नारायण, मुस्कुराए करे अची भगवान सां मिलिया। सतभामा को कृष्ण जी कहत कथा चित लाए। सुने पठे इस कथा को मन वांछित फल पाए। हरे कृष्ण। भगवान चवनि था सत्यभामा इन कथा ॿुधण जा बि अद्भुत लाभ आहिनि। केवल श्रवण करण सां मनोवांछित फल जी प्राप्ति थींदी आहे। नारद ऋख जो पुरी जलंधर आइयो, कीनो दर्शन श्रीपत अत हर खाइयो। निरख असुर का राज मुनि मन में कहे, सकल देव श्री विष्णु दैत वस होए रहे। नारद जी अचनि था, दर्शन कनि था, गदगद था थियनि त वाह प्रभु, मां ॿुधो भक्तनि जे वश में भगवान आहिनि। अॼु जलंधर जे वश में बि थी विया आहिनि,
अलाए कहिड़ो गुण ॾिसी छॾियऊं। भगवान ख़ुदि लक्ष्मी माता सभु देवता अॼु हिते जलंधर सां गॾु शोभा वधाए रहिया आहिनि। चओ हरे राम। कलह बुद्ध मन धार के गयो नृपत पत सोए, आत्म जो विध ना करे आगे भाखों सोए। भगवान जा मानस अवतार श्री नारद जी महाराज भगवान मन ही मन में उन्हनि खे जेको निर्देश कयो नारद महाराज उन लीला में लगा ऐं अॻिते छा कयो उहा प्रभु जी इच्छा सां ध्यान ॾेई श्रवण कयो। नारद जब राजा पह आयो, निरख जलंधर अति हर खायो। नारद को उठ कंठ लगाई, कीनो आदर सभा बैठाई। नारद महाराज जलंधर वटि आया, जलंधर ॾाढो राजी थियो, स्वागत कयो नारद महाराज जो। नारायण नारायण करे नारद जी मिलिया ऐं पूजा सत्कार खां पोइ हाल चाल पुछण लॻा। मुनि ते पुन यह पूछत भयो, कवन दिशा ते आवन भयो। हे महामुनि कहिड़ी दिशा में तव्हांजो अचण थियो आहे? पुन जो दुर्लभ देखियो ताही, कहो बेग जो मोह पहनाही। हाणे राज मदता आहे अहंकार। चओ हरे राम। राजा जलंधर चवण लॻो साईं तव्हां दर्शन कयो हेॾे, सभु दिशाऊं ॾिठव, राज ॾिठव। हाणे ख़बर अथसि कि लक्ष्मी नारायण भगवान गॾु वेठा आहिनि, कोई कमी त नाहे न मूं वटि। हीरा मोती सोन चांदी सैनिक मंत्री महामंत्री जेके वॾा वॾा शक्ति वारा गुणनि वारा रिद्धियुनि सिद्धियुनि वारा, कोई कमी हुजे त ॿुधायो। यानी संतनि जे मुख मां पंहिंजी तारीफ़ तो ॿुधणु चाहे। चओ हरे राम। हिकिड़ो बार वॾा हिकिड़ा सेठ जी आहे, उन्हनि वॾो हिकिड़ो महल ठारायो। महात्मा सन्यासी आहे, वीत राग सन्यासी, जेके पंहिंजे लाइ हिकिड़ी ड्रेस कपिड़ा बि न रखनि। उनखे चए थो साईं कोई कमी हुजे त ॿुधायो। संतनि खे सन्यासी तारीफ़ न कंदा आहिनि इन्हनि शयुनि जी जेके पाण मकान छॾिया आहिनि। हाणे उहे छा चवनि, वरी थो चए साईं ईअं नथो चएसि त भाई तारीफ़ कयो, ॿुधण त तारीफ़ थो चाहे। साईं ठीकु ठहियल आहे मकान, साईं पलंग हितां घुराया, हे हिन शहर मां घुराया, हे विदेश मां घुरायो, हे शइ हितां घुराई आहे। साईं ॿुधायो सभु ठीकु आहे। महात्मा मुस्कुराइनि था। अच्छा कोई कमी हुजे त ॿुधायो। महात्मा चयो साईं कोई कमी हुजे त। जॾहिं 3 बार चई त महात्मा जी कमी त वॾी रहिजी वई थी, कमी रहिजी वई आहे। हा कहिड़ी कमी? ॾाढी वॾी राज भाई सेठ जी, ॾाढी वॾी कमी रहिजी वई आहे। साईं ॿुधायो न कहिड़ी कमी, त उहा दूर कजे। कि हेॾो बढ़िया महल ठारायो अथई। हा दरवाजो छो लॻाए? दरवाजो छो लॻाए? दरवाजो कीअं न लॻाईंदासीं? दरवाजो त ज़रूरी आहे न साईं। चई न, हेॾो बढ़िया महल ठाराए दरवाजो लॻाए ग़लती कई थी। कीअं ग़लती कई आहे? चई इन दरवाजे मां ई त वठी वेंदे, इन दरवाजे मां ॿाहिरि कढी छॾींदे, रहण न ॾींदे इन महल में। रहण लाइ ठारायो अथई न? हा साईं रहण लाइ ठारायो आहे न, रहण काथे ॾींदे? 2 ॾींहं 4 ॾींहं कढी ॿाहिरि कंदे, मसाणे वठी वेंदे। चओ हरे राम। संतनि जी नज़र कोई छछूंदर छाप आहे, कोई टेम्परेरी आहे। संतनि जी नज़र दूर दृष्टि थींदी आहे। चओ हरे राम। असां चाहींदा आहियूं जेके सच जे मार्ग हली रहिया आहिनि, सच जे रस्ते ते, उहे बि कूड़ जी तारीफ़ कनि, शाबाशी ॾियनि कूड़ ते। श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। इन करे त अॼुकल्ह संतनि गुरुनि जो बि सिलेक्शन चेला ई कंदा आहिनि। हे गुरु आहे जेको तारीफ़ करे, जेको असां सां असांजे वीचारनि सां मिले। अरे शिष्य गुरुअ जे वीचारनि सां मिले कि गुरु मिले तुंहिंजे वीचारनि सां? न, जेको असां सां मैच करे, असांजो ब्लड ग्रुप जंहिंसां मैच करे, असांजो नेचर ग्रुप, असांजा वीचार जंहिंसां मिलंदा, उहो ई संत आहे, उहो ई महात्मा आहे, उहो ई गुरु आहे। चओ हरे कृष्ण। हिकु बार 2 प्रज्ञा चक्षु लड़ी पिया पाण में, सम्झो था न? नेत्रहीन जेके अखियूं न हुयूं, 2 अंधा पाण में लड़ी पिया। ॿिन्ही खे नज़र न अचे ऐं 2 हिक ॿिए ते हिकदमि नाराज़ थिया, खूंखार। नज़र त नथो अचे, हाणे लड़ाई पिया कनि, हवा में ठका कनि, हिकु हुनखे त हुनखे। भीड़ जमा थी वई। थोरी सी देर में अटकू राम आयो
उनखे वीचारो बीच बचाव करण वियो त जेकी डंडी खणंदा आहिनि ठका उनखे लॻी, उहो उते ई अटकी पियो। चई मां ग़लती कई, विच में आयो। भटकू राम आयो त अहिड़ी चपाट पियसि, वीचारो ईअं गुलाटी खाई करे वञी किरियो, दिशा भ्रम थी वियो, भटकी वियो, पूरब कहिड़ी पश्चिम कहिड़ी। खटकू राम आयो, अहिड़ी चमाट लॻसि थी, खटकी वियो, मां वयुमि अजाओ वञा ई न। मंगलू राम आयो, अरे छा थियो? चई ॾिसे नथो गुथम गुथा थी आहिनि, ॿिन्ही खे नज़र नथो अचे, ऐं ॿई था लड़नि पिया। अरे त बचाए छो था? चई 4 ॼणा विया, 8 ॼणा पिया अथई धरतीअ ते टई। अरे पागल, त हे लड़ंदा त हिक ॿिए खे मारे विझनि, खून ख़राबो थी वञे, कोई त उपाय कयो। कहिड़ो उपाय? केरु वेंदो? असां न वेंदासीं, हिकु ई कमु आहे बसि, ॾिसो हाणे। चई पागल आहियो, कोई लड़ाई तो करे, तव्हां ॾिसो था, तूं बचाइनि? चई मां तो बचाइनि। मंगलू राम साम्हूं विया, ॿई लड़नि था, पासे में बीठा, अंदर न विया, और जोर जोर चिल्लाए करे चवण लॻा मंगलू राम, अरे अरे हिकिड़े हंधि चाकू खणी छॾियो। इहो न चई कहिड़े खयो, चाकू कंहिं न खयो आहे। ॿई लड़नि था, ॿिन्ही खे नज़र नथो अचे, ऐं चई अरे हिकिड़े त चाकू खणी छॾियो वॾो तिखो। ॿई अंधा विपरीत दिशा में डुक पाए भॼी विया। चओ जय श्री कृष्ण। किरंदा किरंदा भॼी विया, हिकदमि बीठा ई कोन्हे। छो जो हिकु अंधो पोइ सम्झे त हुन चाकू खयो आहे, मां त खयो कोन्हे, आहियूं त ॿई लड़ाई करण वारा। ऐं ॿियो पोइ सम्झे त हुन ई चाकू खयो हूंदो, मां त खयो कोन्हे। ॿई वठी भॻाओ, नज़र अचे कोन थो, सुभाणे लॻी वञे ओलो सोलो। छो भॻवान खे प्यारा रहूं। श्री कृष्ण गोविंद। मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। ये भी लड़ाई ही है साथ संगत जी। अकारण वेठा था लड़ूं असां, बिना कारण जे। रस्तो पतो ही ना है, नजर कुछ अचे कोन तो, कोई राह ॾेखारे तो त वो भी ॼण असांखे दुश्मन तो लगे। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। नंढा ॿार हूंदा आहिनि, दवाई पीआरो त ॼण माता दुश्मन लॻंदी आहे। फट फोड़ो थियो साफ़ कनि त माता खे धक हणंदा आहिनि ॿार। छो? छो जो उन्हनि खे पतो न आहे त भलाई मुंहिंजी इन में आहे। वो क्षणिक दुख न सही सघंदा आहिनि, उनखे सहन न करे सघंदा आहिनि। उहा ई हालत त असांजी आहे। थोरे से सुख जे लाइ भॻवान जी भक्ति छॾे था छॾियूं, वणे नथी पई, जीवन गुज़री थो वञे, पोइ वरी समय हथ में नथो अचे। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। असां सोचींदा आहियूं कि सुख धन में आहे, त ॾाढी बढ़िया ॻाल्हि। सतगुरु चवंदा आहिनि त जेके धनवान बणिजी आहिनि उन्हनि खां पुछो सुखी। असांजे मन में इहा ई ॻाल्हि हूंदी आहे न कि अगरि हेतिरा लख हुजनि, हेतिरा करोड़ हुजनि, हेतिरो स्टेटस हुजे, हेतिरो स्टैंडर्ड हुजे, असांजी हीअ पोजीशन हुजे, त असां सुखी थी वेंदासीं। उन खां वधीक पोजीशन में वञो, पुछो न सुखी आहिनि, छो दुखी न हुए? अरे पुट हुजे त जेकर मां सुखी हुजां, जेके 4 आहिनि उन खां पुछो। हिकिड़ी माई रोज रोवंदी बाबा जन वटि, बाबा संतान कोन्हे बाबा, त चवंदासीं इन में भलाई अथई? न न ईअं न चओ बाबा। अरे भलाई तूं सम्झी सघंदी आहे भॻवान जी? न न तव्हां कृपा कयो। अरे लिखियल आहे अलाए, न न न तव्हां कृपा कयो। अरे शुभा अशुभा, न बाबा दया कयो। काफ़ी सालनि खां पोइ न चवण ते ज़बरदस्ती करे उन्हनि खे भॻवान जी कृपा सां पुटु थियो। चओ जय श्री कृष्ण। पुटु थियो, ॾाढे प्रेम सां पाले, ॾाढे प्रेम सां पाले करे जीअं जवान थियो ऐं उन माता खे कढी छॾी। चओ हरे राम। माता ई अलॻि थी वई, उहा रोअंदी रहंदी। पोइ बाबा जन चयसि तॾहिं चवंदो मैं त न मञे चवण, तॾहिं छो न मञे चवण? हाणे त घर खां बि वई आहियां, पुट खां बि वई आहियां। इन करे भाई आनंद इन्हनि में न आहे। पशुनि खे केॾी संतान हूंदी आहे, 10 15 त छा सुखी थी आहे? नांगनि जे हेठों करोड़नि जो खजानो हूंदो आहे, त नांग सुखी थी आहे? राज त रावण खे बि हो। चओ हरे राम। छो पुतलो जलाईंदा आहियूं उन जो असां? आनंद आहे काथे, सुख काथे आहे? सतगुरु अर्जन देव महाराजन चवनि था, तुध चित आए महा आनंदा। जॾहिं तूं यादि तो अचे, आहा, जॾहिं तुंहिंजी स्मृति आहे, तुंहिंजी यादि आहे, महा आनंद आहे। छोटो मोटो सुख न आहे, ओॾी महिल ई आनंद आहे। तुध चित आए महा आनंदा, जिस विसरे सो मर जाए। जिस विसरे
सिस ऊपर करते, सो तुध सदा ध्याए, सो तुध सदा ध्याए, सो तुध सदा ध्याए। सुन सुन जीवा तेरी वाणी, सुन सुन जीवा तेरी वाणी, वाणी सुन सुन जीवा तेरी वाणी, सुन सुन जीवा तेरी वाणी। मेरे साहिब, मेरे साहिब तू मैं मान निमाणी, अरदास करी प्रभु अपने आगे, सुन सुन जीवा तेरी वाणी, 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 वाणी सुन सुन जीवा तेरी वाणी, सुन सुन जीवा तेरी वाणी। चरण धूड़ तेरे जन की होवा, तेरे दर्शन को बल जाई, अमृत बचन हृदय उर्धारी, तो कृपा ते संग पाई, अंतर की गत तुध पे सारी, तुध जेवड अवर न कोई, जिसनो लाहे लहे सो लागे, भगत तुम्हारा सोई, भगत तुम्हारा सोई। सुन सुन जीवा तेरी वाणी, सुन सुन जीवा तेरी वाणी, वाणी सुन सुन जीवा तेरी वाणी, सुन सुन जीवा तेरी वाणी। दुई कर जोड़ मांगू एक दाना, साहिब तुठे पावा, सास सास नानक आराधे, आठ पहर गुण गावा, आठ पहर गुण गावा। सुन सुन जीवा तेरी वाणी, सुन सुन जीवा तेरी वाणी, सुन सुन
बाणी, सुन सुन जीवा तेरी बाणी। ओ सुन सुन जीवा तेरी बाणी, सुन सुन जीवा तेरी बाणी, सुन सुन जीवा तेरी बाणी, सुन सुन जीवा तेरी बाणी। अच्छा भगवान जी वाणी केड़ी आ? चओ हरे राम जी को ता श्रवण करे रहा बी केड़ी वाणी आ? श्री कृष्ण सां ॻाल्हाइणो तो गीता उन्हनि जी वाणी आ। भगवान जी वाणी सतगुरनि जी वाणी जेकी श्रवण करे रहा यो काथे मिलंदी? इहा ई त जगह आ, इहो ई त उहो अमृत आ जेको तव्हां पी रहा हो। इन लाइ चवनि था भरत महाराज शिव जी था चवनि, भरत महाराज चवनि था करोड़े जन्म वठी करे अगर मां तव्हांजी कथा ॿुधंदो रहां, तव्हांजो सत्संग कंदो रहां, आहा प्रभु तॾहिं बि मूंखे तृप्ति न थींदी। बार 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 जन्म जन्म वित वैकुंठ जा भगवान आहिनि। भरत ऐं राम हिकु ई चैन रूपन में प्रकट थिया न, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न। भरत जी राम कोई भेद कोन्हे। राम जी वञनि था वनवास, संत महात्मा चवनि था जिंदगी भर तपस्या कई आहे, दान कया आहिनि, हवन कया आहिनि, यज्ञ कया आहिनि, भजन कयो आहे, उनजो फल मिलियो आहे कि राम जी जो दर्शन थियो आहे। त चयूं अगरि भक्तीअ जो फल राम जी जो दर्शन आहे त राम जी जे दर्शन जो कहिड़ो फल आहे? चयूं जेके भरत जी महाराज अची रहिया आहिनि, इहे राम जी जे दर्शन जो फल तो कि भरत जी जा दर्शन थिया। छो जो भरत जी प्रेमी भक्त है। इन जो अर्थ इहो आहे कि भगवान जे दर्शन खां वधीक महर्षि संत महात्माउनि भरत महाराज जे दर्शन जो मूल्य रखियो। चओ हरे राम। उहे भरत महाराज चवनि था मां मुक्ति नथो घुरां, जेके भगवान आहिनि चवनि था मूंखे बार बार जन्म जो, बार बार, पर हर जन्म में निरंतर तव्हांजी कथा हुजे, तव्हांजो सत्संग हुजे। अर्थ न धर्म न काम रुचि, गति न चहो निर्वाण, मोक्ष भी न, जन्म जन्म रति, राम पद यह वरदान न आन। चौ हरे राम। कामधेन कल्पादिते, लीन रतन में सोए, इनते उत्तम अवर कछ, होए सुनावो मोहे। जलंधर चेतो हे महामुनि मां वटि केवल धन दौलत खजाना कोन्हनि व त कामधेनु गौ बि त बीठी अथव। ॾिसो जेकी महा तेजस्विनी उहा कामधेनु गौ अथव जेको घुरो ॾेई छॾींदी आहे। उहो साम्हूं जेको अद्भुत जेको दिव्य वृक्ष आहे, हा हा इहो कल्प वृक्ष अथव, कल्प वृक्ष। इन जे हेठों वेही करे कोई बि जेको बि घुरी वठे उनखे उहा शइ मिली वेंदी आहे। हाणे ॿुधायो कोई कमी त नाहे मूं वटि? चओ हरे राम। नारद कहो तबै नृप पाही, स्त्री रतन तोय पै नाही, पूछत राजा कहो पुन सोई, स्त्री रतन काहे पै होई। नारद कह राजा सुन लीजै, वही ठौर तुम कौन कह दीजै। एक दिवस मेरे मन भयो, गिर कैलाश तहाँ चल गयो, तहाँ जाय या जुगत निहारी, तुम कौन बात सुनावो सारी। हरे कृष्ण। नारद महाराज ते नहीं मौके में वेठा कि बस जलंधर इहा ॻाल्हि चयऊं। जी जलंधर चयो कोई कमी ॿुधायो, कोई कमी आहे? तुरंत नारद महाराज चयो न सभु कुझु तो वटि आहे, बस हिक ई शइ जी कमी अथई, लेकिन उहा शइ मामूली न आहे। कहिड़ी शइ? कहिड़ी शइ ॿुधायो? जी स्त्री रत्न तो वटि कोन्हे। स्त्री रत्न? हा, जेकी सभिनि खां सुंदर स्त्री, सर्वगुण संपन्न, पतिव्रता, शालीन, हिकु भी गुण जंहिंजे ॿाहिरि न हुजे, एॾी सुंदर की अप्सराऊं पाणी भरनि। हे जलंधर वो स्त्री रत्न तो वटि कोन्हे। बस चिनगारी लगी वई, बाहि लगी वई जलंधर खे। जेको आहे वो नज़र न आयो, जेको न आहे ओॾे नज़र वई। ईअं थींदो आहे न, असां बि त ईअं आहियूं। जेकी शइ आहे उहा नज़र न ईंदी आहे। धीउ आहे त नज़र न ईंदी, पुटु न आहे त ओॾे ध्यानु वेंदो।
पुट आहे त उहो नज़र न ईंदो, धन आहे त ओॾे ध्यानु वेंदो, जिंदगी भर अभाव में जीअण वारा। चओ जय श्री कृष्ण। 32 ॾंद बरक़रार आहिनि त ही जवान कॾहिं भाउरनि खां हालचाल न पुछंदी आहे, नंढा भाउरो ठीकु आहियो, बढ़िया। हिकु निकिरी वञे पोइ ॾाइण घुमी घुमी उते ई ठक, हा न, घुमी वरी उते ई वञी पहुचंदी। हिकु ॾंद इहो बचपन में त अनुभव हो न। चओ जय श्री कृष्ण। वरी थींदो अॻिते हली करे थींदो आहे त जेॾी महिल हिकु ॾंद निकिरी वेंदो आहे न, पोइ जवान घुमी फिरी करे उते ई वञी करे टच कंदी आहे उते। जहिड़ी हुयो त वीचारो पुछे कोन पई। हाणे जलंधर खे हिकु ई खटकी वई ॻाल्हि, सॼो राज सुनो थी वियो, भिखारी बणिजी वियो। अरे मूं वटि स्त्री रत्न कोन्हे। अच्छा महाराज हू काथे आहे, तव्हांखे जानकारी आहे? उहो ई त तोखे ॿुधाइण आयो आहे। नारद महाराज खे त कमु इहो करिणो हो। चई हिकु ॾींहुं मां घुमणु वियुमि कैलाश पर्वत ते, महादेव भोलेनाथ भंडारी, हिकिड़ो साधु वेठो, हू त भॼन में मस्तु हो। उहो साधु बसि राम राम पियो जपे, लेकिन जलंधर अॻिते ॿुध। चओ जय श्री कृष्ण। कलप वृक्ष तो तहाँ अनेका, देखो कलप तो है पह एका। काम धैन ते पर बहु होई, तुम पे एक निहारी सोई। छा छे जलंधर तो वटि कल्प वृक्ष आहे? हा साईं, कल्प वृक्ष अथई न? हा साईं, उते हज़ारे कल्प वृक्ष। चई जे मूं वटि कल्प वृक्ष आहे, छा न आहे मूं वटि ॿुधायो। हिकु वण वेठो आहे त लॻाए करे पाण खे अलाए छा थो सम्झे, उते हज़ारे वृक्ष ईअं ई पिया आहिनि। अच्छा कामधेनु बि आहे न तो वटि? घणियूं अथई? घणी आहे, हिकु ई त मिलंदी कोन्हे त हिकु ई त आहे। उते हज़ारे गायूं ईअं चरनि थियूं, घुमनि फिरनि थियूं, एॾी गायूं कामधेनु। चओ हरे राम।